अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और अनकाल ग्रुप में सवाल आयो है कमीशन के मुतालिक। अचो पहिरें सवाल तफ़सील से सुनो तंहिं पुठियां इंशाअल्लाह जवाब जी कोशिश थींदी। जी हाँ जो सवाल फरमायो। खुशामदीद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उलमाए किराम जी बारगाह जे अंदर मुंहिंजो हिकिड़ो सुवाल है। जी। सुवाल ई है कि दलाली जो कहणी इन बारे में उलमाए किराम रहनुमा फरमाई है कि शरअन ई जाइज़ है कि न। सूरत हाल इन तरह से वेती मिसाल तौर मथे मकान वे गाड़ी वे वग़ैरह जो मामलात में ये बोए जो धणी विच ये विच में रहे अने बोए के सौदो करे में जो हथ वे उन पैसा गणी ने उनके दी अने 2% 3% न अमुक ठिकाने 1000 5000 2000 जड़ो मतलब सौदो इन हिसाब से टकावारी वारी मथे वे मुक रोको रकम मथे वे तो ये जो है इनजी हिस्सो ॾेई ॾियनि कई दलाली जो है सौदो करा ॾिने तुंहिंजो करा ॾिने तुंहिंजो हिस्सो इनके ॾेई ॾिए तो ये शरीयत जे अंदर जो कोई दलाली करणी इनजी शरअन इजाज़त आहे कि न। माशाअल्लाह बेहतरीन सवाल है। कमीशन के मुतालिक पां चई सघूं था सूरत हाल इन लेवल जी है कोई पण शख्स जॾहिं पिंड जो एग्रीमेंट करे तो शरीयत के मुताबिक अल मुस्लिमून अला शुरूत मुसलमान एग्रीमेंट यानी शरायती पाबंदी रखंदो ई इन मथे लाज़िम आहे। बे शरा लेन देन ख़रीदो फ़रोख्त में जेकी शर्त आई जायज़ शर्त इन निकी कंहिं मञियो आहे इन जी पाबंदी इन मथे लाज़िम आहे। नंबर 2 तिजारत में जेकॾहिं ताजिर झूठ ॿोलनि था त बरकत निकिरी वेंदी। अने अक्सर थिए ईअं थो अक्सर तिजारत एतिरी अॼु आगड़ वधी वई आहे जो हर कंहिंखे इहे ॼाऊं जल्दी साहूकार थियां जल्दी सेठ थियां जल्दी बंगलो गाॾी अने आउं पब्लिक में वॾा साहूकार अने सेठनि जी लिस्ट में अचां तंहिं लाइ ताजिर ॿोरो झूठ ॿोलीनि था अने ठगी कयूं था। नंढड़े बकाले वारे वटां ॾिसो बकालो जेकॾहिं हिनखे मिर्चूं टमाटा 30 रुपया किलो मिले थो 2 रुपया इन लाइ करे जाइज़ आहे। पाण ही डायरेक्ट 100 रुपया किलो विकिणे सांझी जाऊं हेॾी सॼी थैली पैसे जी भरे वञा ई ज़ुल्म आहे। अने केरु चए ना मूंखे त मिलियो एतिरे जो आहे। अच्छा मार्केट में पण कमीशन वारा हुअनि था जेको होलसेल में माल मार्केट में गिने था अने साम्हूं ग्राहक खे ॾिए था हिते ई कमीशन इन जो मामूली खपे। ले देकर साफ़ अने वज़ाहत इहा आहे अमुक शक्ली में ॿिन्ही पार्टी वटां गिनणु जाइज़ आहे अमुक वटां सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी थी गिनणु जाइज़ आहे। ॿ पार्टियूं कोई पण शख्स ऑफिस खोले हैं ऑफिस में वेठो है अने गाड़ी वारो को मकान वारो इन वटि आयो इनके गाड़ी जी अने मकान जी कोई पण पहिरीं मालूमात न वई इनके ॾेखारियो साहिब मकान विकिणा थो ही भाउ गिने थो मकान मूं हेतिरी क़ीमत कई है अने हेतिरे में मंगे थो ऐं जरा खनि नारे गिनो ईमानदार है सचो मुसलमान ई वञे थो मकान ॾिसे थो जे हिनटाणे मकान हीअ पोज़ीशन है अने हेतिरे में लहे थो। ॿिन्ही पार्टियुनि खे चए मकान हीअ चए थो आउं 2 लख में विकिणा थो सामिनो चए थो मूंखे ख़ाली 5 में खपे थो इन जो असल भाव अने क़ीमत तंहिं मथे ई उभियंदो। बाबा तूं चए थो 2 से सही न आहे अने ऐं 5 चओ त से सही न आहे ई मकान मार्केट जे हिसाब सां 8 जो आहे। अच्छा हिते न पहिरीं कंहिंसां साज़बाज़ न आहे कंहिं हू जेको गिने थो उनखे उन चाप न आहिनि जे तोखे रुपया 2000 ॾेई ॾींदुसि मूंखे मकान सस्तो गिन हुन ईअं न आई चए आउं तोखे रुपया 20000 ॾींदुसि न मकान मुंहिंजो रहियो 8 में पर हिनजे मथे में 2 में हणंदासीं अहिड़ी जेको दलाली कंदो कमीशन उहो हराम खाए थो अने गद्दार आहे मकार आहे मकारी कयईं ॿिए ते ज़ुल्म कयईं अने नाजाइज़ हुनजा पैसा झटे ॿिए खे ॾिनई अने चोखो ई हराम धंधो आहे पण इन ई हंधि ई तमामु साफ़ अने सुथरो इंसाफ़ करे थो इंसाफ़ प्रमाणे हेतिरे में ई लहे थो। अच्छा अने एतिरे मथे जे इन नाणू कहे तंहिंमें थोरो घणो आगड़ पाछड़ ॿोए तयारु थिया एग्रीमेंट थियो पोइ ई आखो एग्रीमेंट लिखाए अचे थो अने इन ॿिन्ही खे तयारु करे थो अने गाॾी पण अहिड़ी आहे जे हीअ ट्रक रही हिकिड़ो चए थो मुंहिंजी ट्रक 2 लख जी आहे ॿियो चए थो न 2 जी न ही त भंगाण रही रुपया 3 लख नथी लहे हाणे केॾा 2 केॾा 3 इन खे भेरणूं कीअं ई चए अने इन जे बारे में इनखे तजुर्बो हुए
तजुर्बे प्रमाणे ई चए भई गाॾी हेतिरा लहे थी आके गिरणी हुई त गिनो हुन खां आई ॼाणो जो कमु ॼाणे ऐं हेतिरे मथे जेकॾहिं सही मुनासिब मथे उभी हो त मुंहिंजो कमीशन रहियो व्यक्ति वटां आउं 5000 गिना थो अथवा लख मथे 1000 रुपया या जेकी मुंहिंजो एग्रीमेंट आहे इन लेवल ते जाइज़ आहे पण सच चए अने मुनासिब क़ीमत मथे उभिए हिकिड़ी जी तरफ़दारी न करे। पोइ अमुक जॻह ते जेको प्लॉट ले वेच मकान ले वेच वारा महिनत कयूं था अने पूरो एग्रीमेंट करायूं था प्लॉट अने मकान पंहिंजो दस्तावेज़ करायूं था उन लाइ करे ॿिन्ही पासे थी जाइज़ आहे जे ॿिन्ही पासे थी गिने शर्त ई आहे त यकतरफ़ी न वञे ॿिन्ही जे हक़ में जे रहे। अच्छा गांव में वारो जेको रहियो अॼुकल्ह एतिरो कूड़ो दलाल आहे अने एतिरी ठगी करे थो जंहिंजी इंतिहा न आई मैं सफ़ा हल्की वे हिन ॾिठे न आई ॾुधे न आई चारे न आई ॾिसंदे शर्त न धणी चए थो जो भैया मूंखे मैं विकिणी आहे मैं 40,000 जहिड़ी आहे ही डायरेक्ट चए थो जो कोसड़े जी रही आई हले कीअं कारण के हुन भेरो आयो आहे न आहे मैं मथे लूई न आई न हिन जो सिंग अहिड़ो आहे न पुछ अहिड़ो आहे न हीअं थिए थो न हू आहे न उरलो आहे न परलो आहे न इंचकियूं कढी पराए माल मां हले वञे त हिनखे कमीशन न हिनखे हिकिड़ो जोड़ो दॿियो खपे तंहिंजे लाइ की पराए माल में इंचकियूं को कढे थो 2 रुपये लाइ पण इंसाफ़ से उभी रहे अने यक तरफ़ा सौदो करायो इन माल ॾुधे न आई पीते न आई ईअं डायरेक्ट ॾिठे न कीअं वजन कर लाइ 3 टक माल ॾोहे पोइ हिकिड़े तरफ़ा जो बि जंहिं भेरो आयो आहे अथवा जंहिंखे माल विकिणाए ॾिए थो हिकिड़े तरफ़ा ज गिनंदो ॿिन्ही तरफ़ा कीन गिनंदो ॿिन्ही तरफ़ा इन लेवल ते कीन गिनंदो मिसाल तरीक़े वकील रहियो वकील हिकिड़ो केस लड़े थो अने भारी वॾा केस वेंदा महिनत करे थो इन लाइ करे जाइज़ लखों जी इहा फी गिनी सघे थो पण गिने हिकिड़े तरफ़ा ॿिन्ही पासा जे गिड़े लालच रखे त उहो केस हारजी वेंदो ज़ालिम छुटी वेंदो गुनहगार छूटो थींदो न मुजरिम जेको हूंदो वरी उन ई खे सज़ा तंहिंजे बदिले सामले कया वई मुजरिम खे सज़ा न बल्कि साम्हूं जेको निर्दोष हूंदो इनखे सज़ा अची वेंदी अने निर्दोष पकड़िजी वेंदो कॾहिं जॾहिं ॿिन्ही वटां वकील पैसा ॻीणे हिकिड़े वटां वकील पैसा गिनंदो हिकिड़ी पार्टी वटां ले वेच वारो जे हिकिड़े तरफ़ा आयो आहे गाॾी में हली आयो अने डायरेक्ट चए थो जो आउं 5,000 तोखे विकिणाए ॾियां 5,000 कहिड़ी कुरो आहे हुनजे मथे में आहे पोइ कीअं न मैं मामूली 70,000 जी न भले हुन सामने चए मैं हल्की आहे पण कंहिंखे आउं तोखे ॾींदुसि कंहिंखे ॾींदुसि तंहिंजे लड़ी वियो ईअं थिए थो अहिड़ा कमीशन वारा अने अहिड़ी दलाली करण वारा शरीयत जे मुताबिक़ गुनहगार आहीं अने हराम पिंड जो धंधो आहे अहिड़ी दलालीअ खां बचियो खपे आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।